जेकाबाद जे तालके गढ़ी खेरो जे गोठ शरबत गिरोही जे रहवासी मर्दन ऐं औरतन कलाम पाक खणी जेकाबाद प्रेस क्लब आडू नौजवान मक़तूल बुडल बिरोही जो लाश रखी एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त इन्हनि खां पुछूं इन्हनि जो छा मसइलो आहे, छो एहतजाज करे रहिया आहिनि। छा मसइलो आहे सर? मसइलो इहो असांजो छोकिरो राति वियो उस्ती ओॾो अचे पियो 8 धारा अचे पियो घर, सम्झी चोरनि हिन जो अघु वठी करे त हथ ॾिनो फुरण खां गाॾी न झलियो पोइ सैफल टपी आया मीरापुर हद में त पोइ हिनखे बस टाइम असांजे छोकिरे खे हुया 3 ॼणा बस ज़ख़्मी थिया, 3 असांजो शहीद थियो, सम्झे। हाणे इहो मुतालबो इहो कयूं था पुलिस खे, SP खे, आला ऑफिसरनि खे असां मदद खपे, कोई मदद नथो करे। हुननि जो सरदार टेटा सरदार हुनखे मालिक करे जावेद खान, असांजो कोई बि न आहे। असां इन ख़ातिर आयासीं, तहफ़ुज़ खपे, असां मदद खपे। मसइलो इहो आहे त असां अचनि पिया उते वें त असां अचनि पिया चोर हिनखे मारे बस क्लास हिनखे मारे गाड़ी जलचे हिनखे फुरनि पिया, हिननि खे हे भॼी विया आहिनि, फुर करनि पिया। इन ख़ातिर तव्हां आया मीरापुर जो दाख़िल न पियो करे इन तव्हां आयासीं त मुंहिंजे मदद करो, असांजो ग़रीब आहियूं। जी हिते मौजूदु ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। उन्हनि जो चवणु त असांजे नौजवान मक़तूल बुडल बिरोही खे राति हथियारबंदनि क़तल कयो। असां जंहिंजो हद जे थाणे मीरापुर ते केस दाख़िल कराइण वियासीं, उन्हनि केस दाख़िल न कयो आहे। हिननि मुतालबो कयो त असांजे मक़तूल नौजवान जो जल्द खां जल्द केस दाख़िल करे मक़तूल सां इंसाफ़ कयो वञे।